अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। हमल वेझो जा रिश्तेदार हिननि खे डैमेज कंदे नज़र अची रहिया आहिनि ऐं पोयां खां वार करे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। हिन हफ़्ते रोमानवी मामलनि ते गहरो असरु पइजी रहियो आहे। या त उहे ख़तमु थींदे नज़र ईंदा या जज़्बाती तौरु परेशानीअ वारी सूरत हाल पैदा थींदी नज़र अची रही आहे। थोरो सोचियो ऐं एहतियात खां कमु वठो। हिननि जो रूलर मरीख़ हिननि खे जज़्बाती तौरु उकसाए रहियो आहे ऐं बग़ैर सोचे सम्झी फ़ैसिला कंदा त ॾुख ऐं तकलीफ़ में पइजी वेंदा ऐं माली हवाले सां नुक़सानु थी रहियो आहे। ख़ुशहालीअ लाइ सुठे टाइम स्पेंड जे चकर में फ़ुज़ूल ख़र्चा करे रहिया आहियो ऐं उन प्रेशर में तव्हां पाण खे हिन हफ़्ते टेंशननि में विझी छॾींदा। टोरस सोर वालदेन जी ख़बर वठो, उन्हनि जी केयर करियो। को मसइलो आयल आहे ऐं वालदेन लाइ जेतिरो घणो करे सघो था ज़रूरु करियो ऐं कैरियर में पिणु मसइला पेश अची रहिया आहिनि ऐं तव्हां उन में सही फ़ैसिला न वठी रहिया आहियो। उन फ़ैसिलनि में तव्हां ॿुॾतड़ जो शिकार थी रहिया आहियो। हीअं कयां न कयां अहिड़ी पोज़ीशन हुजण करे दुरुस्त फ़ैसिला न वठी रहिया आहियो। डिप्रेशन जो शिकार थी रहिया आहियो। को रिश्तेदार आहे जेको तव्हां लाइ आसानियूं पैदा करे रहियो आहे, पर हिकु दोस्त अहिड़ो बि आहे जेको हिननि मां फ़ाइदो वठी रहियो आहे। कैरियर में ख़तरे जी पोज़ीशन आहे। घर जे परेशानियुनि में गुस्से जो शिकार थींदे नज़र अची रहिया आहियो। जेमिनाई जुज़ा पुठियां खां इकी छुपी का कोशिश करे रहिया आहियो। पंहिंजनि मसइलनि खे हल करे रहिया आहियो। उन माली मामलनि में आसानियूं ईंदे ॾिसिजी रहियूं आहिनि। नौकरीअ जे लाइ अप्लाई करे रहिया आहियो ऐं पाण खे ख़ुशफ़हमीअ में अॻियां सम्झणु शुरू कयो आहे, पर सितारनि जी पोज़ीशन अहिड़ी न आहे। पोज़ीशन मुताबिक़ तव्हां नाउमीद ॾिसजंदा ऐं मायूसीअ जो शिकार थी वेंदा, पर जेकॾहिं लगातार कोशिश खे जारी रखंदा त कामयाबी ॾिसिजी वेंदी। मतिलबु त घणेई ख़ुशफ़हमीअ खां कमु नाहे वठिणो। कोशिश मुताबिक़ उमेदु लॻाईंदा त कामयाबु थी वेंदा ऐं मरीख़ ऐं ज़ोहल जी अहिड़ी पोज़ीशन हुजण करे वेझो जा रिश्तेदार प्रेशर में विझी रहिया आहिनि। वेझो जा रिश्तेदार तमामु घणा प्रॉब्लम पैदा करे उलझन जो शिकार कंदे नज़र अची रहिया आहिनि, जंहिं करे मसइलनि में घेरिजी विया आहियो ऐं सूरत हाल में वकोड़जी विया आहियो ऐं पोयां खां वार कंदे नज़र वॾो नुक़सानु पहुचाईंदे नज़र अची रहिया आहिनि। कैंसर सरतान को दोस्त तव्हांजे मसइलनि खे हल करण में मदद कंदे ॾिसिजी रहियो आहे। आसानी पैदा थींदी। ॿियो त ख़र्चा वधंदे नज़र अची रहिया आहिनि। ॾियण वठण में मसइला थींदा। तमामु घणा ख़र्चा वधी वेंदा ऐं कुझु दोस्त हिन जी माली मामलनि ते बुरी तरह नज़र विझी रहिया आहिनि। के मदद कंदा ऐं के बुरी नज़र विझंदे नज़र ईंदा। मिलियल हालतूं रहंदियूं या त घणो करे उहे माण्हू हिननि मां फ़ाइदो वठी बि चुका हूंदा। लियो असद पंहिंजे वालदेन जी केयर कयो। वालदेन खे सुठे नमूने संभालियो। फैमिलीअ में मसइला आहिनि, एहतियात खां कमु वठो ऐं वालदेन जे वेझो रहो ऐं मदद हासिलु करियो। ॿियो त ज़रूरत खां वधीक कैरियर ते ध्यानु ॾियो। ख़र्चा वधी रहिया आहिनि, उन्हनि ते कंट्रोल रखो ऐं कैरियर में तब्दीलियूं न आणियो। विर्गो सुंबला ॿाहिरि वञण जी ख़्वाहिश पूरी थींदे नज़र अची रही आहे। ॿाहिरि जी ख़्वाहिश आहे त 3 ॾींहंनि में मदद मिली रही आहे। 4, 5 ऐं 6 तारीख़ ते वञी सघो था या वरी का ज़हनी परेशानी या उलझन आहे उहा पिणु दूरि थी वेंदी ऐं पाण खे संभाले वेंदा। ऐं ॿियो त तव्हांजी अज़दवा जी ज़िंदगी कारोबार ते असरु विझंदे नज़र अची रही आहे या घर जा मेंबर उन पेशे या ॿाहिरि वञण ते राज़ी न आहिनि। अहिड़ा मसइला पेश ईंदे नज़र अची उन्हनि जे करे परेशानी पैदा थींदी, पर को दोस्त मदद कंदो ऐं ॿाहिरि वञी सघंदा ऐं हफ़्ते जे आख़िर में उन ज़हनी परेशानी ऐं दबाव जे करे पंहिंजी सिहत ते ख़राबु असर विझी छॾींदा। लिब्रा मीज़ान तव्हांखे चङे नमूने ॾिसणो पवंदो त छा थी रहियो आहे।
के मसाला त न वधी रहिया आहिनि। ख़्यालु रखो ॿारनि लाइ के मसाला तूल पकिड़े रहिया आहिनि। जंहिं करे तवजा ॾियो। ऐं ॿियो त कैरियर माली हवाले सां सूरत हाल बहितर थी चुकी आहे या त जल्दी थी वेंदी। प्लानट इहो बि चई रहिया आहिनि त कंहिंखे पैसा न ॾियो, जेकॾहिं पैसा ॾींदा त वापसि कोन मिलंदा ऐं किथे पैसा लॻाईंदा त उतां वॾा माली फ़ाइदा मिलंदे नज़र अची रहिया आहिनि। वेझो जे दोस्तनि रिश्तेदारनि ते एतबार न कयो। उहे 6 सालनि खां दोखो ॾेई रहिया आहिनि ऐं मज़ीद 3 साल दोखे में रखंदा। स्कॉर्पियो अक़रब रोमानवी मामलनि ते फुज़ूल ख़र्ची न करियो, उते पैसो ज़ाया थी वेंदो। ऐं जेकॾहिं तव्हां ॿाहिरि वञणु चाहियो था त सैरो तफ़रीह जे लाइ ज़रूरु वञो। कुझु माण्हू तव्हांजी मदद कंदा। कैरियर में मसइलनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। वालदेन या बॉस सां कैरियर लाइ विढ़णो पवंदो। ख़तरे वारी सूरत हाल अची रही आहे। सब्र खां कमु वठो। जेकॾहिं सब्र न कंदा त फेस करिणो पवंदो। ऐं अदवा जी मामलनि में बि ख़ुदशात इख़्तिलाफ़नि जा महसूस थींदे ॾिसिजी रहिया आहिनि। सेजिटेरियस कोस यूरनेस तव्हांजे 12हें खाने में अची रहियो आहे। उन जे 12हें खाने में अचण सां सिहत ख़राबु थींदे ॾिसिजी रही आहे। 3 साल मज़ीद पंहिंजी सिहत ते ध्यानु ॾियो। हिननि जा बदख्वाब हिननि जे पोयां पियल आहिनि। तव्हांखे इहो ध्यानु ॾियणो आहे त कहिड़ा सॼणा आहिनि ऐं कहिड़ा दुश्मन आहिनि। ज़हनी तौरु परेशान आहियो। तवजा ॾियो त कम जी ॻाल्हि ते या किथे नुक़सानु पहुचाईंदे ॾिसिजी रहिया आहिनि। प्रॉपर्टीअ में पिणु एहतियात करियो। ऐं जेकॾहिं अदवा जी मामलनि में सब्र खां कमु वठंदा ऐं ॿियो त ॿाहिरि वञण जी ख़्वाहिश में तमामु घणियूं रुकावटूं मौजूदु आहिनि। कैप्रिकॉर्न जद्दी पोयनि सालनि जे तजुर्बनि खे ज़हन में रखंदे हींअर जी डील कयो या कमनि में उन्हनि मां फ़ाइदो वठो ऐं उन ते मज़ीद तवजा ॾियो ऐं हालतूं खुलंदे ॾिसिजी रहियूं आहिनि। पोयनि ॻाल्हियुनि तजुर्बनि खे न विसारियो, उन मुताबिक़ क़दम वधायो। माली मामलनि जे खाने में ज़ुहल मौजूदु आहे। पैसो अचे ई नथो या त थोरो अचे थो, पर उन ते तरीक़े सां ख़र्च न पिया करियो। ॿीणो चौणो ख़र्च करे छॾियो था। अहिड़ा मसाइला अची रहिया आहिनि। हेल्थ जून खां सुठी आहे। फैमिलीअ जा मसाइला पहिरियां खां थोरा कुझु बहितर थिया आहिनि। मानवी ज़िंदगीअ जे हवाले सां प्लान जोड़ियो। हद खां वधीक ख़र्चनि करण में मसरूफ़ आहियो। थोरो एहतियात खां कमु वठो। एक्यूरस दिलो पूरो हफ़्तो 2 प्लानट यूरनेस ऐं वीनस जे मथां मरीख़ ऐं ज़ुहल जे अचण करे जज़्बाती थियण जी निशानदेही थी रही आहे। अदवा जी मसइलनि में इख़्तिलाफ़ अची रहिया आहिनि। थोरो संभालियो। हिक ॿिए ते बोहतान लॻाए मज़ीद हालतूं ख़राबु करे रहिया आहियो। अहिड़ीअ तरह वधीक हालतूं ख़राबु थी वेंदियूं। रोमानवी मामलनि ते ध्यानु ॾियो त किथे धोखो त न थी रहियो आहे। ऐं जेकॾहिं इहो वहम महसूसु थी रहियो आहे ऐं अहिड़ी ॻाल्हि न आहे त पोइ सोचो त इहो ख़्यालु ज़हन में छो अची रहियो आहे ऐं ख़र्च नज़र अची रहिया आहिनि। तयारु थी वञो। ऐं नौकिरी बिज़नेस में चैलेंज पिणु अची रहिया आहिनि जिन खे मुंहुं ॾेई रहिया आहियो। हेल्थ जे मसइलनि खे पिणु मुंहुं ॾींदे ॾिसिजी रहिया आहियो। ऐं वॾो सफ़र अचण जो इम्कानु आहे जेको अक्टूबर में अची वेंदो। पाइसेस होत सिहत ते ध्यानु ॾियो। मनफ़ी न सोचो। सिहत ते ख़राबु असर पइजी रहिया आहिनि। नौकिरी या बिज़नेस में एहतियात खां कमु वठो। उन में वेझो जा मिट माइट मुखालफ़त करे ख़तरो पैदा करे रहिया आहिनि जिते मसइला थी रहिया आहिनि। नंढा सफ़र न कजो, उन में सिहत ते बुरा असर थी सघनि था। पूरो हफ़्तो नौकिरीअ में तवजा ॾियो। मसइला वधण जो ख़ुदशो आहे। प्रॉपर्टीअ में पिणु मसइला आयल आहिनि। सब्र खां कमु वठो ऐं घर जे मामलनि में बि एहतियात खां कमु वठो। जल्दबाज़ी ऐं ग़लति सोचुनि खां परहेज़ करियो।